सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां पंहिंजे घर में मंदर ज़रूर ॾिसणु चाहींदा आहियूं। जेकॾहिं घर में मंदर हूंदो असांजी पूजा पाठ नेम ध्यान सिमरन सभु कुझु हलंदो। अगरि मंदर न हूंदो असांजी मनमानी हलंदी। आमतौर असां चवंदा आहियूं भई मंदर थी विया भॻवानु किथे कोन्हे। आम लफ़्ज़ करे करे सुवाल उथंदो आहे भई कहिड़ी जॻह ते भॻवानु कोन्हे। वो तो हर जगह ते आहे, लेकिन ही ईअं हूंदो आहे जीअं असांजो घर आहे। घर सॼो असांजो आहे, पूरो घर असांजो आहे। ऐं घर में ॾिसंदासीं असांखे छा छा हूंदो आहे। घर में असांखे ड्राइंग रूम में हूंदो आहे, डाइनिंग में हूंदो आहे, बेडरूम में हूंदो आहे, मास्टर बेडरूम में किथे हूंदो आहे, चिल्ड्रन रूम में हूंदो आहे, किचन में हूंदो आहे, सैन पधर या गैलरी में हूंदी आहे, टॉयलेट में हूंदो आहे। काफ़ी चीज़ूं असांजे घर में हूंदियूं आहिनि, पर घर सॼो असांजो आहे। असांजी मर्ज़ी असां जंहिंखे जहिड़े नमूने इस्तेमालु करूं असांखे रोके थोरे सघंदो आहे। पर ड्राइंग रूम में असां किचन जो कमु करूं चङो लॻंदो, असांखे सुकून ईंदो। किचन में असां बेडरूम जो कमु करूं छा बहितर लॻंदो। मास्टर बेडरूम खां असां गैलरी जो कमु वठूं ऐं चिल्ड्रन रूम खां गैलरी जो कमु वठूं त पोइ छा थींदो? कोई कमु सिधो थींदो जेको ॾिसंदो पाण खे किथे सुकून ईंदो? घर सॼो असांजो आहे, पूरो असांजो। असांजो सहन आहे, सहन में टॉयलेट करूं, टॉयलेट में कुर्सी विझी करे वेही रहूं चङो लॻंदो। न असांजो दिमाग़ क़बूल कंदो, न असांजी सोच क़बूल कंदी, न असांखे चङो लॻंदो। जेको ॾिसंदो अञा कुझु जेका असांजे लाइ सोच खणंदो का उबती खणंदो, चङी कोन खणंदो। पर जेकॾहिं जहिड़ी एरिया जंहिंजी आहे अगरि उनजो सही इस्तेमालु थींदो असां पंहिंजो पाण खे बहितर महसूसु कंदासीं, पंहिंजो पाण खे चङो महसूसु कंदासीं। जॾहिं घर सॼो असांजो आहे जहिड़े नमूने यूज़ करो चई थोरे सघंदो आहे कोई बि। बेशक असां घर में अकेला हुजूं, कोई बि न हुजे, सभु ॿाहिरि वियल हुजनि, तॾहिं बि असां कंहिं हिक खे ॿिए जे लाइ यूज़ कंदो पंहिंजो पाण खे ॾुखियो महसूसु कंदासीं, सही महसूसु न कंदासीं, सुकून महसूसु न कंदासीं। घर पूरो असांजो आहे। साॻे नमूने संसार सॼो उन मालिक जो आहे, उनखां जुदा कुझु आहे ई न। पर जेका उनजे लाइ जॻह आहे उते असां ईंदासीं त असांजो माइंड क़बूल कंदो। असां उते पहुचण सां ई असां नेम ध्यानु सिमरन शुरू करे छॾींदासीं। जेकॾहिं उते असां कोई ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं, ग़लति कंपनी कंदासीं, ग़लति चीज़ जो इस्तेमालु कंदासीं, कुझु बि कंदासीं त पंहिंजो पाण खे ई बुरो लॻंदो।